साफ़ी ॿाहिरनि खे सिंध जे सुञाण पोरतनि खे जीअं सुख सलामत। असां عوامي ورڪرز پارٽي सिंध जा ज़िम्मेदार साथी मां बख़्शल करो सदर عوامي ورڪرز پارٽي सिंध ख़ान गफ़ार यूथ सेक्रेटरी भेण फौज़िया साथी क़ामरेड سينگار जी घरवारी अदी आबदा क़ामरेड سينگار जी भेण WTF जूं साथियुनि अॼु नसीराबाद में तव्हां सां मुखातिब था थियूं ऐं मक़सदु हिकिड़ो आहे शुरू हिकिड़ो ई आहे क़ामरेड سينگار जो मुदस्पतो 20 ॾींहंनि खां पोइ असांखे गाइब न हुनजे घर वारनि खे न हुनजी तंज़ीम खे उहो असांजे सिंध जो लेबर सेक्रेटरी आहे ऐं قومي कमेटी जो मेंबर आहे शहर जो माण्हू ऐं तव्हां सभु खां वाक़िफ़ आहियो उनजे काम खां उन समाजी किरदार खां उनजी सियासी वाबस्तगी खां दहाकनि खां जेको उन शहर जे हवाले सां उनजा कम तव्हांजे अॻियां आहिनि। 20 ॾींहंनि खां नसीराबाद शहर मुस्तक़िल एहतिजाजनि में आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज थिया आहिनि, ज़िलनि में एहतिजाज थिया आहिनि, मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज थिया आहिनि, ॿाहिरि जर्मनी में ऐं लंडन में एहतिजाज थिया आहिनि। पर एमनेस्टी इंटरनेशनल लिखियो आहे, लीगल पेड बि विढ़ूं पिया। हिते जेको आहे सो FIR जॾहिं न वरिती वई त TCS करे ॾिनी वई, कराची हाई कोर्ट पिटीशन दाख़िल कई वई ऐं हुनजी 2 ॿुधड़ियूं थी चुकियूं, 3 ॿुधड़ियुनि जे क़ैद सां 29 जुलाई ते आहे। हीउ जेको अंधकार आहे, जेको रियासती जबर आहे, जबरी गुमशुदगियुनि जे हवाले सां मुशरफ जे आमरत खां शुरू थियो। शुरू त 70 जे ॾहाके में आलमी अमरीकी साम्राज्य ऐं उनजी जेके आमरतूं हुयूं, उनजी कमदार रियासतूं लातीनी अमरीका में, उन्हनि उते इहो ज़ुल्म कयो। 40 हज़ार सियासी कारकुन, समाजी कारकुन, माहौल दोस्त माण्हू, फेमिनिस्ट एक्टिविस्ट, उहे सभु जेके साम्राज्य मुखालिफ़ हुया उहे पर उन्हनि जा वेर वोट्स न पिया। हाणे कोई इंटरनेशनल ट्रिब्यूनल जनरल पिनोशी खे सज़ाऊं ॾिनियूं हुयूं, उन्हनि टंगियूं उन मामले पर हे उहो ई आहे, उहो साॻीकार आहे। असां त चवंदा रहंदा आहियूं त असां तव्हां हिन रियासत जे अंदरि, हिन निज़ाम जे अंदरि सिटीज़न्स न आहियूं, असां सब्जेक्ट्स। शहरी हुजूं त हक़ हुजनि न, असां शहरी न आहियूं। 70 साल थिया आहिनि, रियासत अञा पंहिंजो पाण खे हिकिड़े नज़रिए, साॻे नज़रिए जे तहत वरी जेको बंगाल में हलियो वियो असांजो मुस्लमान खां साॻियो नज़रियो, साॻियो हिसाब किताब, ज़ोरी हिकिड़ी जेके सभिनी खे पराइण था घुरनि, घणो को बि रियासत तस्लीम कोन था कनि। पाकिस्तान हितां जे माण्हू जेकी क़ौमूं आहिनि, तारीख़ी तौर ते 5-5 हज़ार साल तारीख़ रखनि थियूं, उहे क़ौमूं, उहे माण्हू, उहे पाकिस्तान खां पुराणा आहिनि। पाकिस्तान जी जेके रियासत मुल्क खे पंहिंजी शनाख़्त सगारी कराइणी आहे, रियासती तौर ते हिकिड़ो एटमी ताक़त आहे, पर समाजी तौर ते हिन जी हालत इहा आहे त सरहद ते बि जंग में आहे, मुल्क जे अंदरि बि जंग में आहे। मुल्क जी इस्टेब्लिशमेंट इहा ऑटो इम्यून डिज़ीज़ जो शिकार आहे, उहा पंहिंजो पाण सां विढ़े थी पई ऐं पंहिंजे माण्हुनि सां ई विढ़े थी। न त ईअं थिए जीअं हिते थिए थो, हज़ारनि जी तादाद में बलोच घुमनि, पश्तून घुमनि, सिराइकी वसैत जा माण्हू घुमनि, पंजाब जे अंदरि मज़हबी तंज़ीम सां तालुक़ रखंदड़ माण्हू घुमनि, सिंधी घुमनि। असांखे त हीअ जेके ॻणे कोन था सघनि, असां चवंदा आहियूं हीअ ॻण पर आदमशुमारी ते सभिनी खे एतिरा 1500 मसइला आहिनि असांजे आम माण्हुनि जा। असांजे वसीलनि ते कब्ज़ा थियनि, ज़मीनुनि ते कब्ज़ा थियनि, जबलनि ते कब्ज़ा थियनि, रिकॉर्डिंग सेंडक दरिया असांजो मरे थो, असांजूं थर ऐं काचो सिंध जो जेका सरहदी पट्टी आहे, जंहिंमें ॿेट अचनि था, कोहिस्तान जी पट्टी आहे, थर पार करा, उते तरक़ी जे नाले में बदतरीन कारपोरेट कब्ज़ो पियो थिए, मक़ामी माण्हू बेदख़ल पियो थिए, धरती धणी चवनि था असां रोज़गार था ॾियूं, जीअं तोते हील खे अची मारियो अथऊं अहिड़े क़िस्म जो रोज़गार ॾींदा। काशिफ कमांडो ऐं मलिक रियाज़ जहिड़ी तरक़ी सिंधी माण्हू कोन थो चाहे। इहा तरक़ी असांजे खाते में असांखे खपे ई कोन। तव्हां
तव्हां 200-250 माण्हुनि खे रोज़गार थर में ॾींदो, तव्हां 80 औरतुनि खे डंपर सेखारींदो, पर तव्हां 16 लख माण्हुनि खे जेके थर जीअं तीअं करे बि पालींदो आहियो, उन्हनि खे दरबदर करे उन्हनि खे तव्हां कहिड़ो रोज़गार ॾींदो? तव्हां ॿारनि खे दरबदर करे सॼो कोस्टल बेल्ट तबाह करे कहिड़ो ॾींदो? सो इहे असांजा आम धरती धणी जा इशू आहिनि। हाणे पाणी खोट आहे, तव्हांजी प्रेस क्लब खां ॿाहिरि आई जेको चीलो थो वहे पियो, अथर केनाल पाणी कोन्हे, माण्हुनि जा ॿिज सड़ी विया आहिनि। हाणे हे जॾहिं माण्हुनि जा ॿिज सड़नि, पाणी कोन्हे, दरबदरी, बेरोज़गारी, मथां कोरोना वबा, हिंदुस्तान जे अंदरि 22 माण्हू गुरबत जी लिक खां हेठि अची विया आहिनि। पाकिस्तान में करोड़े माण्हू बेरोज़गार थिया आहिनि। इन समूरनि ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ जॾहिं कोई सियासी कारकुन ॻाल्हाए, जॾहिं का समाजी तंज़ीम ॻाल्हाए, त पोइ तव्हां उन खंबे गुम कयो। पोइ ॾसो गुम छो कयो? अॻुवा आहे। क़ामरेड सिंगार जे घर वारा चवनि था, भाउ लाल चए थो अवा धाड़े लिखंदा आहिनि, तॾहिं बि बाद में राब्तो करे चवंदा आहिनि, बाबा भूख हेतिरो आहे, हेतिरो हिसाब किताब आहे, माण्हू साम्हूं। हिते त माना उहा ॻाल्हि बि कोन्हे। त माना त तव्हां त धाड़ेलनि खां बि ॿिया, त तव्हां कहिड़ा मुहाफ़िज़ आहियो? छाजी मुहाफ़िज़ आहे रेंजर्स? छाजी मुहाफ़िज़ आहे असांजी पुलिस जेका FIR ॿुधी वठी अॻुवा जी? छाजे करे अॻुवा किडर पाण आहिनि? सॼो दबाव पंहिंजो असांजो नालो न अचे। तव्हां ज़ुल्म बि कयो, हॉस्टल ते कब्ज़ा बि कयो, सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा बि कयो, भत्ता बि वठो। हाणे माल पिणियूं लॻंदियूं न, त तव्हां अंदाज़ो थींदो त रेंजर्स भत्ता बि वठे थी। त बाबा इहो ॻाल्हाईंदासीं असां सच। असां धरती धणी आहियूं, भाग्य आहियूं, चोर तव्हां आहियो। हिन मुल्क जा जेके कानून लागू कंदड़ इदारा, उहे कानून शकन इदारा आहिनि। भाग्य खां तव्हां या कुदरत मां जेको था करे सघो, तव्हांजो भवसार कोन्हे। तंहिंजे करे अवामी वर्कर्स पार्टी मुस्तक़िल हिन शहर में एहतजाज हलनि ई हलनि था, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बि एहतजाज कनि था। असां हिन प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए पंहिंजी भेणुनि, पंहिंजे भाइरनि, पंहिंजे खोरे दोस्तनि खे सुञाण, असांजी सिविल सोसाइटी खे, सहाफ़ियुनि खे, वकीलनि खे, इल्मु दोस्त, अदब दोस्त, अदीबनि खे इहा दावत था ॾियूं त 18 तारीख़ ते शाम जो 5 वॻे क़ामरेड सिंगार जे बाईपास वारे घर खां हिकिड़ो अवामी मार्च थींदो, जंहिंमें सिंध प्रोग्रेशन कमेटी जी ऐं जेके बि असांजा हमदर्द साथी आहिनि, जेके असांजे एहतजाजनि में नसीराबाद में बि शामिलु थींदा रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ ॿिनि शहरनि में शामिलु थींदा रहिया आहिनि, उन्हनि खे असां इनक़लाबी जज़्बे सां सॾु था ॾियूं। 24 तारीख़ ते असांजो सीनियर अॻुवान वफ़ाक़ी हारी सेक्रेटरी क़ामरेड हसन अस्करी, जंहिं सॼी ज़िंदगी खाबीतुर जी सियासत कई, उनजो जेको आहे उदासी ते रेफरेंस असां गॾु, उनखां पोइ उते बि हिकिड़ो अवामी एहतजाज। 13 अगस्त ते असां हैदराबाद में हिकिड़ो अवामी एहतजाज कंदासीं, सिंध सतह जो वॾो। ऐं उनखां पोइ जेकॾहिं असांखे पंहिंजो सिंगार न मिलियो ऐं जबरी अॻुवाउनि जो जेको सिलसिलो या पॉलिसी रियासत बंदि न कई, त पोइ असां कराची में बि सिंध सतह जो वॾो एहतजाज कंदासीं। कराची समेत पूरे मुल्क जे अंदरि उहो एहतजाज थींदो, पख्तूनख्वा में थींदो, सैकटसे में थींदो, गिलगित बल्तिस्तान में थींदो, कश्मीर में थींदो, पंजाब में थींदो, उहो बलूचिस्तान में थींदो, उते असां कंदासीं। ऐं जेकॾहिं असांखे उतां बि मामिलो न मिलियो, असां हिननि खे माना सिंगार खपणु कोन ॾींदासीं। हिकिड़ो साफ़ु सुथिरो माण्हू जंहिंजी सॼी गवाही जेका आहे शहर ॾिए थो, ऐं तव्हां चोर खान, बंगार वांदड़, मलिक रियाज़ जा, राव अनवार जहिड़ा दहशतगर्द पाले आम माण्हू हिसायो था, उन्हनि खे रियासती आशीर्वाद हासिल आहे, पर जेको माण्हुनि में रवादारी लाइ चयो आहे बि एहतजाज थी करे, उन लाइ शिया उलमा बि एहतजाज था कनि। त शहर जी रवादारी लाइ, अमुन लाइ, आम माण्हू जे भले लाइ जेकी माण्हू सियासत कनि, समाजी इंसाफ़ लाइ जेके माण्हू सियासत कनि, जेकी तबक़ाती निज़ाम ऐं क़ौमुनि जी अणबराबरी जे ख़िलाफ़ु जिदोजहद कनि, सिंध जे वसीलनि जे ख़िलाफ़ु जेका प्रोलेट थिए उनजे ख़िलाफ़ु जिदोजहद कनि, लाइब्रेरियूं क़ाइमु कनि, स्टडी सर्किल्स हलाइनि, उहे तव्हांखे दुश्मन था लॻनि, त पोइ अवामी वर्कर्स पार्टी खे पंहिंजो दुश्मन सम्झो। असां बि तव्हांखे पंहिंजो दोस्त कोन सम्झंदासीं, जेकॾहिं असां बि तव्हां ईअं सम्झंदा रहियो। तव्हां सभिनी दोस्तनि जी इहा महिरबानी आहे। इन में असांजो मुहिम असांखे सिंधी सहाफ़त खे सुख सलामत जे पहिरियां खां पोइ जेके बि मामला बीठा आहिनि, उन्हनि में उहो बीठी रही आहे, उन खणंदी रही आहे। असांजा वकील दोस्त खणंदा रहिया आहिनि। सो असांजा मुतालबा सादा आहिनि, बसि मुतालबा वरचाए तव्हांजे सवालनि जी ॻाल्हि। क़ामरेड सिंगार समेत खंभे गुम कयल जेके बि सियासी समाजी कारकुन आहिनि, ते आहिनि इहा खुदी पॉलिसी अॻुवा जी पंहिंजे शहरनि जे ख़िलाफ़ु जंग में बि जेको आहे माण्हुनि खे जंगी क़ैदियुनि जा बि हक़ हूंदा आहिनि, हिते पंहिंजे शहरनि खे बि उहे हक़ ॾियण लाइ तयारु कंदा आहिनि।
आलमी कानून मुताबिक तव्हां जंग विढ़ंदा आहियो त पूरो साम्हूं तव्हां गोलियूं दोहरायो गिरफ़्तार न थिए त उनजा बि के हक़ था थियनि वरी पूरो सियासी कारकुननि जे हवाले सां इहे असांखे केरु रख ॾियण लाइ तयारु कोन्हे पूरो उहे ज़ाहिर कयो खंबे कयल या पॉलिसी बंदि कयो ॿियो सिंध एक्शन कमेटी ऐं सिंध इंडिजीनियस राइट्स अलाइंस जा जेकी बि अॻुवाण ते तव्हां कूड़ा केस पहिरें जे हवाले सां दाख़िल कया आहिनि उहे ख़तमु कयो साईं ज़ैन शाह सलाम खान कुरैशी समेत जेकी गिरफ़्तार आहिनि 120 उन मां कुझु त कल्ह टियों खां आज़ादु थियण शुरू थिया आहिनि ज़मानतुनि जे उन्हनि खे बि पूरो आज़ादु कयो न त इहे असांजो इतिहाद जो सिलसिलो हलंदो रहंदो असां तव्हांजे मुल्क में अचण वारा न आहियूं पंहिंजो अमल कंदा हुकूमत उमेद त असांखे रखणी पवंदी आहे उमेद असांखे पंहिंजो पाण मां आहे आवाम मां आहे रखणी पवंदी आहे बाक़ी हक़ीक़त इहा आहे त हे उहो ई मुल्क आहे न जिते चीफ जस्टिस जेको आहे उहो हिकिड़ो सिटिंग चीफ जस्टिस उहो माना इदारनि खे चवे थो त मूंखे ख़तरो आहे ऐं उनजी मदद नथी कई वञे ऐं पोइ उहो पंहिंजो चेंबर छॾे भॼे थो पियो हे ई मुल्क आहे न हिते ई थियो आहे हिते ई थियो आहे जो सिटिंग चीफ जस्टिस खे जेको आहे हिकिड़ो फौजी आमर हटाए थो को वकिलात लिखी त वकील या असांजो जेको जुडिशियल सिस्टम आहे उहो माण्हू खे केतिरो इंसाफ़ ॾिए थो केतिरो माण्हू जी वाह थिए थी पई उहो तव्हांजे अॻियां आहे पर असांजी लीगल पासा बि छॾणु कोन था चाहियूं असां चऊं था त उहे बि असांजे सियासी पासनि सां गॾु हलंदा रहनि असां सिस्टम जंहिं हद ताईं बि निज़ाम माण्हू खे दग ॾिए थो पियो त कानूनी वेढ़ो असां उहो सभु दग जेको इस्तेमालु कंदासीं बाक़ी एतिरी सा ख़बर आहे ऐं तव्हांखे असांखे बि ख़बर आहे त अॻे पोइ जेको आहे उहे ॻुझी रियासत आहे जेके नवाज़ शरीफ़ चयो उहा इस्टेब्लिशमेंट आहे जेके कॾहिं खुलियल PDM जी इज़ारे थी जेका अच्छे कार्य जी मालिक लॻी पई आहे मुंहं में हिकिड़ा सिलेक्टेड घोरड़ा विहारे छॾिया अथऊं नामनिहाद जमहूरी हुकूमत असांजी पुलिस पार्टी जी जेका सूबाई गवर्नमेंट आहे अर्धी तरमीम कबूल जी ज़िमेदारी जुडिशियल जो मामलो परे परे हीअ जेके जमहूरियत MRD हिन ई शहर जेको आहे कोड़ा खाधा आहिनि न हिन ई MRD में हिते ई असां पंहिंजे नंढड़ा आहियूं असां पंहिंजे सीनियर सियासी कारकुननि खे चौक ते ॿाहिरि असां उन्हनि खे पर कोड़ा खाईंदे ॾिठो आहे त जमहूरियत लाइ क़ुर्बानी ॾींदड़ इहे आम माण्हू पर उन्हनि लाइ हाणे असां सम्झंदा त पुलिस पार्टी जी गवर्नमेंट बि मुलविस आहे जबरी कमशूद जे या उनजी क्रिमिनल निग्लिजेंस कोन्हे क्रिमिनल साइलेंस आहे इहा हिकिड़ी क्रिमिनल साइलेंस आहे जेका हीअ कनि था पिया सियासी कारकुननि जो जेको कात वहे थो इहो हिननि ते बि वहंदो जॾहिं बि मामला थिया आहिनि जमहूरियत जी ॻाल्हि आहे त नज़ीराबाद जहिड़े कारकुननि जी शहादत ॾिनी आहे ऐं उहो लठियूं खाईंदो जेको आहे सो घोलड़ी आहे खटियो खाए फ़क़ीर असां तव्हां जहिड़ा कारकुन साफ़ी ऐं मज़ामतकार जदोजहद कंदा आहिनि ऐं पोइ जमहूरियत वरी वठी करे गवर्नमेंट में ईंदा आहिनि उन खां पोइ जेका ज़िमेदारी आहे त बीहे ई कोन्हे सो इहो ई आहे दादा गवर्नर सां वॾे वज़ीर सां राब्तो न बिल्कुलु उन सां राब्तो असां तॾहिं कयूं जॾहिं असांखे तर जो एसो छो त खंघे न जॾहिं तर जो एसो छो चए त मूंखे मथां खां हुकुम आम शहर जे कारकुननि खे हिन ई शहर जे कारकुननि खे खंभे थो 3 कलाक किथे पाण सखर वेठो आहे हितां माण्हू खंभे किथे थाणे में बि कोन्हे अब किथे रखियो अथव माण्हू खयो अथव उहे के ॿिया वेयर बाउट्स ठहियल आहिनि जिते उहे माण्हू रखनि था पिया 3-4 कलाक जी इंट्रोगेशन इहो ख़ौफ़ पैदा कनि था पिया हिते जॾहिं असांखे पाड़े में आयो कंहिंखे हिननि खे ख़बर कोन थी पवे की हिन जी ज़िमेदारी न आहे हिननि सां राब्तो एमनेस्टी इंटरनेशनल कयो आहे उन्हनि त बावजूदु आहे चीफ मिनिस्टर मुराद अली शाह पाण असांखे जवाबु ॾिए बाक़ी असांजो हिननि सां कोन्हे कल्ह बि मुख़्तलिफ़ सहाफ़ी इदारा समाज TV जा कुझु ॿिया उहे चवनि था असां CM हाउस ते ई बीठा आहियूं उन्हनि हाल वाल करे उन्हनि सां ॻाल्हायो मुख़्तलिफ़ ॿिया इदारा इंडायरेक्ट उन्हनि सां ॻाल्हाइनि था बाक़ी असां मीडिया ज़रिए तव्हां सां ॻाल्हायूं था चौकनि ते बि ॻाल्हायूं था एहतिजाज करे सॼी सिंध में ॻाल्हायूं था बाक़ी उन्हनि दफ़ा को राब्तो असां कंहिं बि गवर्नमेंट जो ऑफिशियल जो असां सां को राब्तो